नक्शबंद माना नक्श ठाहींदड़ या चित्र ॿधंदड़। असांजे हिन सिलसिले ते इहो नालो जेको आहे हज़रत सैयद मोहम्मद बहाउद्दीन नक्शबंद बुखारी रहमतुल्लाह अलैह खां वठी पियो। हिकु ॾींहुं साईं जन मूसल जे शहर मां गुज़रिया। हिकिड़ो कुंभर वेठो दिला पियो ठाहे। साईं जन जो उन दुकान वटां जो गुज़र थियो त कुंभर जे दिलनि जे तरफ़ नज़र पई। साईं जन खे हिकदमि मदीने पाक जूं घिटियूं नज़र अची वियूं। अमिन तज़क्कुर जीरानिम बिज़ी सलमी मज़जतो दम अंजारा में मुक़लतिम बिदमी। जॾहिं मदीने पाक जूं घिटियूं गलियूं शहर मुबारक जी रौनक हज़रत सैयद मोहम्मद बहाउद्दीन नक्शबंद बुखारी खे यादि जो अची वियूं त हिकदमि साईं जन जी तबियत जे मथां हाल अची वियो। हाल ऐं काल में फ़र्क़ु आहे। हाल जो अची वियो साईं जन खे त बसि बेइख़्तियार थी विया ऐं ज़बान मां अल्लाह जो नारो बुलंद थी वियो। अल्लाह नारो जो बुलंद थी वियो त जेकी हुन जा दिला मटका ॿिया टिया ठहिया पिया उन्हनि समूरनि दिलनि मटकनि जे मथां उहो अल्लाह जो नालो इस्म लिखिजी वियो बसि। हा कुंभर जो नज़र कई त वञ घणा जा फ़क़ीर वियो टपी। छो त अॻे जेके बुज़ुर्गान दीन थी गुज़रिया आहिनि मजज़ूबन अनिल हाल हूंदा हुआ या नबी हूंदा हुआ तॾहिं बि उन्हनि वटि सादगी इंतिहाई दर्जे जी हूंदी आहे। असांजे दौर में त वरी ईअं लेखिजे थियो त जेकॾहिं डबल केबल गाॾी अथसि पेजरो में वेठो आहे लैंड क्रूज़र में आहे 1 करोड़ जी गाॾी अथसि 50 गाॾियूं पुठियों वञनि त पोइ असां ईअं महसूसु कंदा आहियूं त हे वॾो पीर आहे। नारो जो बुलंद थी वियो त उन दिलनि मटकनि जे मथां उहो अल्लाह जो नालो लिखिजी वियो। नालो जो लिखिजी वियो त कुंभर जो ॾुठ वञी फ़क़ीर त वॾे जहान वारो आहे। हिकदमि कढायसि साईं ए शाह नक्शबंद नक्शे मराब बंद नक्शे चुनाब बंद के गोयंद नक्शबंद। फारसीअ जो शेर जेको हाफ़िज़ शिराज़ीअ पंहिंजे हिन में बयाज़ में लिखियो आहे त उन कुंभर अर्ज़ु कयो छो त इन्हनि इलाइक़नि में बुखारा समरकंद अने फारसी घणी यानी ॻाल्हाई वेंदी आहे। ईरान जो इन्हनि इलाइक़नि में वॾो असरु आहे छो जेका पख्तू ऐं जेका इहा पंहिंजो पश्तो ज़बान आहे इहा बि फारसीअ मां ई निकितल आहे। काज़किस्तान जी ज़बान करगेज़ी ज़बान इहे बि इन्हनि में फारसीअ मां इहे ज़बानूं अख़ज़ थियल आहिनि। पोइ थी करे उन चयोसि ए शाह नक्शबंद नक्शे मराब बंद नक्शे चुनाब बंद के गोयंद नक्शबंद। साईं हे नालो तव्हां दिलनि मटकनि ते लिखियो आहे महिरबानी फ़रमायो इहो नालो तव्हां मुंहिंजे दिलि ते लिखी छॾियो। तबियत जे मथां हाल त हुन बुज़ुर्ग खे चढ़ियो पियो माना अंदरूनी तौर ते उहे मस्तु लॻा पिया हुआ। अलाह वारे हीअं जो नज़र कई त उन कुंभर खे बि वक़्त जो वलीउल्लाह बनाए छॾियोसि। हदीस पाक में आहे इत्तक़ू मिन फ़रासतिल मोमिन वहुव यंज़ुरु बिनूरिल्लाह। अलाह वारे जी नज़र खां डिॼंदा कयो छो त करे करे अलाह वारा इन अखियुनि सां जेके न ॾिसंदा आहिनि पर अलाह जे नूर सां ॾिसंदा आहिनि। नज़र जो कयोसि वक़्त जी वलीउल्लाह बनाए छॾियोसि।